मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब शहों सबक 5 मदार ऑर्बिट्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आया सनावला महर। अजो जो टॉपिक असां हिन लेक्चर में कवर कंदासीं वो आहे मदार यानी ऑर्बिट्स। प्यारा बारो जीअं त तव्हां हिन लफ़्ज़ खां बख़ूबी वाक़िफ़ हूंदव छो त तव्हां केमिस्ट्री में भी ये शइ पढ़ी हूंदी ऐं उन खां बाद में उन खां पहिरीं तव्हां जेको आहे त 6 क्लास खां वठी 6 में 7 में 8 में ही लफ़्ज़ भी यूज़ थिए थो ऐं उते भी तव्हां हिन लफ़्ज़ जे बारे में पढ़ियो हूंदो। पर जेकॾहिं असां हिन लफ़्ज़ खे ॾिसूं त हिन लफ़्ज़ खे यानी ऑर्बिट्स खे सिंधी में चइबो आहे मदार। ठीकु आहे। हाणे इहे ऑर्बिट्स थींदा छा आहिनि ऐं इहे कहिड़े कम ईंदा आहिनि। जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन खे ॾिसूं त हुन में चवे थो द कर्व्ड पाथ along which a natural or artificial satellite revolves around a planet is called an orbit। हाणे ऑर्बिट जे बारे में चवे थो त ऑर्बिट हिकिड़ो कर्व पाथ आहे, हिकिड़ो वकड़ ते हिकिड़ो रस्तो आहे जंहिंमें नेचुरल ऐं आर्टिफिशियल सैटेलाइट रिवॉल्व कंदियूं आहिनि कंहिं प्लानेट जे चौधारी। इन मतिलबु असां ईअं चई सघूं था त उहो ऑर्बिट जेको आहे उहो हिकिड़े क़िस्म जो रस्तो आहे जंहिंमें सैटेलाइट रिवॉल्व कंदियूं आहिनि, सैटेलाइट मूव कंदियूं आहिनि कंहिं प्लानेट जे चौधारी उन रस्ते ते। ठीकु आहे। हाणे उन रस्ते खे असां चऊं था ऑर्बिट। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में हुजे त ही जेके ऑर्बिट हूंदा आहिनि उहे बेसिकली विज़िबल न हूंदा आहिनि। ठीकु आहे। ही हिकिड़ियूं इमेजिनरी लाइन्स हूंदियूं आहिनि जंहिंखे असां ऑर्बिट जो नालो ॾींदा आहियूं, उन पाथ खे असां ऑर्बिट चऊं था। ठीकु आहे। तो मिसाल जे तौर ते जीअं तव्हां हिन फिगर में ॾिसी सघो था त ही हिकिड़ी क़िस्म जूं असांजा इमेजिनरी जेको आहे त कर्व्ड पाथ आहिनि। ठीकु आहे। एक्चुअल में असांजी ज़मीन जी चौधारी हिन क़िस्म जी कंहिं बि हिन क़िस्म जो कोई रस्तो मौजूदु न आहे। ठीकु आहे। हाणे बेसिकली जेके असांजे बुक में जेको आहे ऑर्बिट्स जे बारे में ॿुधायो वियो आहे उहे आहिनि 4। पहिरियों आहे जियो स्टेशनरी ऑर्बिट जंहिंखे असां ज़मीन जो साकिन वारो मदार चऊं था। ॿियो आहे लो अर्थ ऑर्बिट जंहिंखे असां ज़मीन जो हेठियों मदार चऊं था। टियों आहे मीडियम अर्थ ऑर्बिट जंहिंखे असां ज़मीन जो विचोलो मदार चऊं था। ऐं चौथों आहे इलिप्टिक ऑर्बिट यानी बेज़वी मदार। ठीकु आहे। हाणे हिननि चइनी मदारनि खे चइनी ऑर्बिट्स खे असां हिकु हिकु करे पढ़ंदासीं। सो हाणे हलूं था उन तरफ़। सभ खां पहिरीं असां पढ़ूं था जियो स्टेशनरी ऑर्बिट यानी ज़मीन जो साकिन वारो मदार। प्यारा ॿारो जीअं त असां ऑलरेडी पढ़ी आया हुआसीं सैटेलाइट जे बारे में त सैटेलाइट जेका हूंदी आहे उहा ज़मीन जे चौधारी मूव कंदी आहे। ठीकु आहे। हाणे सैटेलाइट हिते जेका मां सैटेलाइट जो लफ़्ज़ खणा थो उहो आहे आर्टिफिशियल सैटेलाइट। ठीकु आहे। ॿी हूंदी आहे वरी नेचुरल सैटेलाइट, उहो आहे मून। अगरि मून जी हिते मून जो असां ज़िक्र न कंदा त हिते कंदासीं जॾहिं बि मां सैटेलाइट जो नालो खणा त तव्हां सम्झी वञो त असां हिते आर्टिफिशियल सैटेलाइट जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं। ठीकु आहे। तो हाणे ही जेका सैटेलाइट आहे मिसाल जे तौर ते हिकिड़ी कम्युनिकेशन जे लाइ असां सैटेलाइट जेका आहे उहा मोकिली आहे मथे स्पेस में। हाणे उहा सैटेलाइट जेका आहे उहा मूव करे थी हिन ज़मीन जे चौधारी कंहिं हिकिड़े ज़मीन खां कंहिं डिस्टेंस ते। ठीकु आहे। पर जेकॾहिं असां ॾिसूं था त हीअ जेका सैटेलाइट आहे इहा जेको पंहिंजो चकर आहे उहो पूरो करे थी एतिरी देरि में जेतिरी देरि में ज़मीन पंहिंजो चकर पूरो करे थी। ठीकु आहे। यानी रोटेशन हुनजी। हाणे जहिड़े नमूने सां जेका ज़मीन पंहिंजी रोटेशन जेको आहे त 24 कलाकनि में पूरो करे थी त अहिड़े नमूने सां हीअ जेका सैटेलाइट आहे उहा बि पंहिंजो चकर ज़मीन जी चौधारी जेको आहे 24 कलाकनि में पूरो करे थी। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हीअ बि सैटेलाइट जेका आहे उहा ऐं ज़मीन जो जेको चकर आहे उहो पाण में हिकु करो आहे त पोइ छा थींदो त असांखे उहा जेका सैटेलाइट आहे उहा सुकून वारी हालत में महसूसु थींदी।
हाणे इन जो मिसाल असां ईअं खणी सघूं था त मिसाल जे तौर ते असां कंहिं कार में वेठा आहियूं ऐं असां सां गॾु ई असांजी सीट ते कोई हिकिड़ो ॿियो माण्हू वेठो आहे, उहा कार मूव थी करे त छा थींदो, असांखे ईअं महसूसु थींदो त इहो जेको माण्हू असांजे भर में वेठो आहे इहो बि सुकून में ई आहे। पर छा आहे त कार त मूव थी करे, ठीकु आहे, छो त ॿिन्ही जी जेका स्पीड आहे उहा सेम आहे। त अहिड़े नमूने सां हिते जेका हीअ सैटेलाइट आहे उहा बि पंहिंजो चकर पूरो करे थी 24 कलाकनि में, ऐं ज़मीन बि पंहिंजी जेका उनजी जेका स्पिन आहे उहा पूरी करे थी 24 कलाकनि में, ठीकु आहे। त असांखे जेको आहे त हीअ सैटेलाइट जेकॾहिं असां ज़मीन खां कंहिं टेलीस्कोप जे ज़रिए ॾिसंदासीं त हीअ असांखे सुकून वारी हालत में नज़र ईंदी। पोइ अहिड़े नमूने सां हिन सैटेलाइट खे या हिन मदार खे, जंहिं मदार में हीअ सैटेलाइट फिरे थी, उनखे चइबो आहे स्टेशनरी ऑर्बिट, ठीकु आहे, यानी ज़मीन जो साकिन वारो मदार, ठीकु आहे। ऐं सभ खां परे मदार इहो ई हूंदो आहे ज़मीन जो, उहो सैटेलाइट जो, ठीकु आहे। हाणे सैटेलाइट जो हीउ जेको मदार आहे उहो ज़मीन खां तक़रीबन 36,000 किलोमीटर परे हूंदो आहे। अगरि जेकॾहिं असां हिन जे बारे में कुझु वधीक पढ़ूं त चवे थो सैटेलाइट इन जियो, मतिलबु जियो स्टेशनरी ऑर्बिट, ठीकु आहे। सैटेलाइट इन जियो सर्किल अर्थ अबव इक्वेटर फ्रॉम वेस्ट टू ईस्ट ट्रेवल एट एक्ज़ैक्टली सेम रेट एज़ द अर्थ। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जेका हीअ सैटेलाइट हूंदी आहे उहा छा कंदी आहे, उनजो जेको रोटेशन जेको आहे उहो केतिरो आहे, ज़मीन जे जेको आहे त स्पिन जेतिरो ई। जीअं ज़मीन 24 कलाकनि में पंहिंजो स्पिन हिकिड़ो पूरो कंदी आहे, त हीअ बि रिवॉल्यूशन जेका आहे ज़मीन जी चौधारी 24 कलाकनि में पूरो कंदी आहे। तॾहिं असां हिते लिखियोसीं त जेको इन जो जेको ट्रेवल जेको रेट आहे उहो छा आहे, उहो अर्थ जे सेम आहे, ठीकु आहे। चए थो अपीयर टू बी स्टेशनरी ओवर अ फिक्स्ड पोजीशन। अगरि जेकॾहिं असां ज़मीन खां हिनखे ॾिसंदासीं त छा थींदो, असांखे उहा फिक्स पोजीशन में महसूसु थींदी, ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अहिड़े नमूने सां हिन सैटेलाइट खे असां चऊं था जेको आहे, या हिन ऑर्बिट खे असां चऊं था जेको आहे जियो स्टेशनरी ऑर्बिट, ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हाणे हीअ सैटेलाइट जेका आहे उहा कहिड़े कमु ईंदी आहे, उहा जेको आहे त उनजो जेको यूज़ेस आहे उहो ईंदो आहे कम्युनिकेशन में, इंटरनेट कनेक्टिविटी जे लाइ ऐं नेविगेशन जे लाइ, ठीकु आहे। उन खां बाद में नेक्स्ट असां था जेका आहे लो अर्थ ऑर्बिट, ठीकु आहे, यानी ज़मीन जो हेठियों मदार। हाणे ज़मीन जो हेठियों जेको मदार आहे उहो बि हिकिड़ो अहिड़ो मदार आहे जंहिंमें असां पंहिंजो सैटेलाइट छॾींदा आहियूं, ठीकु आहे। हाणे इन जे लाइ जेकॾहिं असां चऊं था त हिन में चवे थो रिलेटिवली क्लोज टू द अर्थ सरफेस 160 टू 1000 किलोमीटर, यानी चवे थो त हीउ जेको मदार आहे इहो ज़मीन सां तमामु वेझो आहे, ऐं हिन जी जेका रेंज आहे मदार जी उहा 160 किलोमीटर खां 1000 किलोमीटर जे अंदरि ताईं, ठीकु आहे। ऐं इन खां बाद में हिन में जेके सैटेलाइट असां यूज़ कंदा आहियूं उनजो पर्पज़ छा हूंदो आहे, उनजो पर्पज़ हूंदो आहे सैटेलाइट इमेजिंग, इंटरनेशनल स्पेस स्टेशन ISS ETC, ठीकु आहे। हाणे सैटेलाइट इमेजिंग छा हूंदी आहे प्यारा ॿारो, तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असां गूगल मैप खोलींदा आहियूं त उन में असांखे ज़मीन जो पंहिंजो नक्शो नज़र ईंदो आहे, ठीकु आहे। पोइ जेका शइ जेको असां पोज़ीशन उन में एंटर कंदा आहियूं त उन पोज़ीशन ते असांखे उहा इमेज नज़र ईंदी आहे, ठीकु आहे, यानी उहा असांखे उन पॉइंट आउट कंदी आहे तव्हांजो जेका प्लेस आहे, जेका पोज़ीशन हई आहे उहा हिन पॉइंट ते आहे, ऐं उनजो बाक़ाइदा नक्शो असांखे ठही मिलंदो आहे मोबाइल ते या लैपटॉप ते या कंहिं बि जेका इंटरनेट वारी डिवाइस ते, ठीकु आहे। उनखां पोइ हाणे इहा जेका मतिलबु इहो जेको लो अर्थ ऑर्बिट आहे उन में असां इहे सैटेलाइट छॾींदा आहियूं जेके असांजी ज़मीन जी पिक्चर कढनि। उनखां पोइ उहा जेका इहो जेको ऑर्बिट आहे उहो यूज़ कयो वेंदो आहे इंटरनेशनल स्पेस स्टेशन जे लाइ बि, ठीकु आहे, यानी जेके असांजा साइंसदान वेंदा आहिनि न मथे जेको आहे स्पेस में, सो उहे इन ई ऑर्बिट में हूंदा आहिनि, छो त हीउ जेको ऑर्बिट आहे उहो ज़मीन जे तमामु वेझो आहे, घणो वेझो आहे, 160 किलोमीटर खां 1000 किलोमीटर जे अंदरि अंदरि। हालांकि इहो तमामु परे आहे, पर उन जे बावजूदि जेके असांजा ॿिया ऑर्बिट आहिनि उन्हनि जे हिसाब सां असांजो वेझे में वेझो जेको ऑर्बिट आहे उहो जेको आहे लो अर्थ ऑर्बिट आहे, ठीकु आहे। त उन खां बाद में असां नेक्स्ट तरफ़ हलूं था। नेक्स्ट जेको असांजो ऑर्बिट आहे उहो आहे मीडियम अर्थ ऑर्बिट, जंहिंखे असां शॉर्ट फॉर्म में MEO था चऊं, ऐं सिंधीअ में हिनखे चइबो आहे ज़मीन जो विचोलो मदार। हाणे ज़मीन जो जेको विचोलो मदार आहे उहो जेको आहे उनजे असांखे हिन नाले मां ई ख़बर पइजी वञे थी त इहो जेको आहे त छा आहे, मीडियम आहे, ठीकु आहे, यानी इहो छा आहे वाइड रेंज ऑफ ऑर्बिट्स एवरीवेयर बिटवीन लो अर्थ ऑर्बिट एंड जियो स्टेशनरी ऑर्बिट, यानी हीउ जेको ऑर्बिट आहे उहो असांजो जियो स्टेशनरी ऑर्बिट ऐं लो अर्थ ऑर्बिट ॿिन्ही जे विच में आहे, ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जीअं असां चऊं था, हाणे हिन में पिक्चर में तव्हां ॾिसो त हीअ असांजो जेको आहे त लो अर्थ ऑर्बिट आहे ऐं हीअ असांजो जेको आहे त जियो स्टेशनरी ऑर्बिट आहे, ठीकु आहे। हाणे हीउ जेको विचों ऑर्बिट आहे इहो असांजो छा आहे, इहो वरी असांजो आहे
मीडियम अर्थ ऑर्बिट। ठीकु आहे, हाणे ही मीडियम अर्थ ऑर्बिट जेको आहे इहो तक़रीबन जेको ज़मीन जे सरफेस खां जेको परे आहे उहो आहे 5000 किलोमीटर ताईं। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में हिन जो जेको चकर हूंदो आहे उहो यानी हिन ऑर्बिट में जेका असांजी सैटेलाइट चकर लॻाईंदी आहे उहा लॻाईंदी आहे तक़रीबन 6 कलाकनि जे अंदरि, यानी 6 कलाकनि जे अंदरि जेको आहे त ही चकर पंहिंजो पूरो कंदो। ऐं उन खां बाद में ही हिन जो जेको यूज़ हूंदो आहे उहो हूंदो आहे वरी GPS जे लाइ, नेविगेशन सैटेलाइट जे लाइ। ठीकु आहे, इन्हनि जे लाइ असां जेको आहे ही अर्थ ऑर्बिट यूज़ कंदा आहियूं। ऐं उन खां बाद में ही जेको ऑर्बिट हूंदो आहे उहो असांजो जेको आहे त फिक्स न हूंदो आहे, मतिलबु असां जीअं असां हुन में जियो स्टेशन जी ऑर्बिट में पढ़ियोसीं त उहो जेको आहे त एल्टीट्यूड ते ई हूंदो आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हिन ही ज़रूरु न आहे त हीअ असांजो ऑर्बिट एल्टीट्यूड ते ई हुजे, हीअ असांजो टिल्ट बि थी सघे थो, हीअ साउथ नॉर्थ पोल ते बि थी सघे थो, या असांजो अल्टीट्यूड ते बि थी सघे थो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां ही हुयो असांजो वरी मीडियम अर्थ ऑर्बिट। उन खां बाद में लास्ट असां अचूं था, लास्ट जेको असांजो ऑर्बिट आहे उहो आहे वरी इलिप्टिकल ऑर्बिट, जंहिंखे असां बेज़वी मदार चऊं था। हाणे बेसिकली जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन खे ॾिसूं त चवे थो द डेफिनेशन ऑफ एन इलिप्टिकल ऑर्बिट इज़ एन ओवल शेप्ड पाथ लाइक अ स्लाइटली elongated circle. This is due to the gravitational interactions among the sun, planets and other celestial bodies that move in elliptical paths. All planets in our solar system have an elliptical orbit. हाणे हिन चवण जो मतिलबु इहो आहे, चवे थो त ही जेको असांजो जेको इलिप्टिकल ऑर्बिट हूंदो आहे बेसिकली उहो हिकिड़ो असांजो पाथ आहे, ओवल पाथ आहे। ठीकु आहे, ओवल चवंदा आहियूं असां बेज़वी नमूने सां, जीअं अंडो हूंदो आहे, जीअं तव्हां हिन पिक्चर में ॾिसी सघो था त अंडे टाइप ते हिकिड़ो असांजो ही पाथ आहे। ऐं इहो जेको पाथ आहे इहो छाजे करे ठहंदो आहे, इहो ग्रेविटेशनल इंटरएक्शन जे करे ठहंदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते जेका ज़मीन जी ग्रेविटी आहे, अगरि जेकॾहिं असां जेको आहे कोई बि सैटेलाइट हिन में छॾियूं था त इहो वेझो ईंदो त हुनजी स्पीड वधंदी, वरी पोइ उनखां पोइ स्पीड जीअं वधंदी त हू परे थी वेंदो, उनखां पोइ वरी हुनजी स्पीड घटिबी, वरी जेको आहे त ग्रेविटी जे शिक जे करे हू जेको आहे त वरी जेको आहे त ज़मीन जे तरफ़ ईंदो, ऐं अहिड़े नमूने सां हू हीअं हिन नमूने सां मूव कंदो रहंदो। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में ही जेको आहे ही कंहिंजे विच में हूंदो आहे, उहो हूंदो आहे सन या अदर प्लैनेट्स जेके हूंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में जेके बि असांजा जेके बि प्लैनेट्स जेके रिवॉल्व करनि था सन जे चौधारी, उहे उन्हनि जो जेके बि ऑर्बिट्स आहिनि जंहिंमें हू मूव करनि था उहे सभई बेसिकली इलिप्टिकल ऑर्बिट्स ते हूंदा आहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो ही हुयो असांजो जेको आहे त टॉपिक ऑर्बिट्स, ऐं उन में असां जेको आहे त हिन 4 ऑर्बिट्स पढ़ियासीं। ऐं इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां जेको आहे त सैटेलाइट जे मोशन जे बारे में डिस्कस कंदासीं, त उनजी वेलासिटी कीअं मालूम कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।